काठो भरसा संगरार वारे इलाइक़े ॻोठ तरोर में बागड़ी बिरादरी के बाहि मुतासिरनि जो हफ़्तो गुज़रण बावजूद कंहिं बि सार न आहे। ॾिसूं था अरबेलो मातम की रिपोर्ट। ठिकराठो लॻ संगरार के इलाइक़े ॻोठ तिरोर में बागड़ी बिरादरी के बामुतासिरनि जे हफ़्तो गुज़रण बावजूद कंहिं बि सार न लधी, जै सबब बामुतासिर कहर जड़ी गर्मी में मासूम ॿारड़नि समेत निटण उस ते बेयारो मददगार वेठल आहिनि। बामुतासिरनि वटि जॾहिं सख़्त गर्मी में आवाज़ टीवी की टीम पहुती तो उन्हनि पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। लड़ी केर न आयो अञा ताईं हफ़्तो थियण वारो आहे साईं। 6 घर असांजा हुया, 6 घरनि में कुछ का शइ न बचियो आहे साईं। सरकार जे अपील असांजी मदद कयो साईं, बस तव्हांजी मालिक जी चादर वॾी आहे साईं, उन जे सदके असांजी मदद करे छॾियो बस साईं। असांजा घर सड़ी विया आहिनि, नून जो ॾाज हुयो, 2 नुंहं आहिनि, उन्हनि जो ॾाज हुयो, साल भी न थियो, उन्हनि जी शादियूं कयूं, उहे ॾाज सड़ी विया। धी जी शादी हे ईद खाए करे मां चवां पई धी जी शादी कयां, उहो भी सड़ी वियो। 3 लाख हिंदाणनि जा हुया बा, उहो असां वापार कंदा हुयासीं, दलालनि जा हुया, उहे भी बा 3 लाख सड़ी विया। 6 घर हुया, उनमें सजा सड़ी विया आहिनि, का ट्रपड़ न बचियो थी साईं। साईं जी इहा ई महिरबानी थिए, असांजी मदद कयो। सोन हुयो, सोन सड़ी वियो, 3 लाख हिंदाणनि जा हुआ सड़ी विया आहिनि। असां वटि हिकु कपिड़ो 50 मण अन्न हुयो, उहो सड़ी वियो सफ़ा। असांजा सॼा घर हुया सड़ी विया, ॾाज हुयो, ॿियो हुयो सड़ी विया। न्याणी जो हिकिड़ो ॾाज जमा कयूं पिया, उहो बि सड़ी वियो। असांजी ग़रीबनि जी असांजे थां बि न आहे, असांजी लांडी बि न बची आहे बा, उहो बि सड़ी विया आहिनि। असां ॿ बि सड़ी वियो बा, प्लेटां हुयूं, टीयूं हुयूं, इहो सॼी सड़ी वियो, तबाह थी वियो बा। असांजी मदद कयो बस ग़रीबनि से। हिननि चूंडियल नुमाइंदनि ऐं DC सखर खां माली मदद जी घुर कई आहे त जीअं असां बचड़नि जो पेट पाले नओं अजो ठाहे सघूं। कैमरामैन गुलाम हुसैन राजड़ सां गॾु अरबेलो मातम, आवाज़ TV न्यूज़ ठिकराठो।